घोसपुर में सिंधी अदबी संगत ऐं इलाइक़े सियासी समाजी हलकनि तरफ़ां शाख जे सेक्रेटरी जनरल मरहूम हिज़बुल्लाह उर्फ़ फ़कीर हिज़बण जे चालीहे जे मौक़े ते हिकु ताज़ियती मेड़ाको शहर जे सूमरा मोहल्ले में कोठायो वियो, जंहिंजी सदारत सिंधी अदबी संगत जे अॻुवाण सैयद सरफराज़ जिलानी कई। तक़रीब में ज़िले कश्मीर जे मुख़्तलिफ़ शहरनि कश्मीर, कंदकोट, ठुल, तंगवानी ऐं करमपुर समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि मां केतिरनि ई सुगड़नि, शाइरनि, अदीबनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि शिरकत कई, जंहिंमें फ़कीर, अहमद अली उस्ताद रहमतुल्लाह चनो, अरबाब अली कमरानी, अता हुसैन हाफ़िज़, हैदर अली नूरानी, रब्बन फ़कीर अलीदोस जाफ़री, वकील फ़ारूक सूमरे खां अलावा केतिरनि ई शहरनि पिणु शिरकत कई। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल मुख़्तलिफ़ अदबी शख़्सियतुनि, शाइरनि ऐं सुगड़नि पंहिंजे निकोर शाइरी, बेत, चौसिटा पेश करे आयल माण्हुनि खां ख़ूब दाद वसूल कयो। केतिरनि ई शाइरनि पंहिंजी शाइरी ऐं ग़ज़ल में मरहूम शाइर हिज़बण सूमरे खे भेटा पेश कई ऐं खेसि इलाइक़े जो वॾो सुगड़ ऐं शाइर कोठियो। और वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JDN वेब न्यूज़ घोसपुर।